अस्सलाम वालेकुम दोस्तों। करंट अफेयर जे सिलसिले में ही वीडियो आहे ऐं डांस जी ही ख़बर आहे। ठीकु आहे, तमामु अहमियत वारी ख़बर आहे। ऐं जेके असांजा इम्तिहाननि में अचण जहिड़ी ही ख़बर आहे, छो जो शिंज़ो एबे जेको जैपनीज़ लॉन्गेस्ट रूलिंग प्राइम मिनिस्टर हो, जंहिं वधि खां वधीक वक़्तु ताईं जेको आहे जापान ते हुकूमत कई, उन जो ही मर्डर थियो, असैसिनेशन थी, उन जे बारे में ही ख़बर आहे। ऐं हैरान कंदड़ ख़बर छाजे लाइ आहे त माना जापान में अहिड़ा जेके वाक़िया आहिनि उहे माना पॉलिटिकल जेके टाइप जा जंहिंमें मर्डर थियनि, मारजनि, जीअं पाण वटि थिए मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो थियो, अहिड़े टाइप जा के वाक़िया उते माना ही माना जापान जे लिहाज़ खां ई उनजे कल्चर मां इहे शयूं निकिरी चुकियूं आहिनि। माना नॉन वायलेंट कंट्री आहे, वायलेंस उते जेको आहे सो हुते तसवुरु नथो कयो वञे। माना हीउ वाक़ियो हिकिड़ो माना जापान खे लोॾींदड़ हिकिड़ो वाक़ियो, जापान जे आवाम खे लोॾे छॾी। माना हीअ माना सम्झ में न आयो थी कीअं थियो ऐं छो थियो। हुनजे कल्चर में किथां ई अमेरिका जे बारे में असीं ॿुधंदा आहियूं, उते गन कल्चर आहे, ऐं हीउ जेको आहे सो जापान जेको आहे सो पुरअमन सम्झो वेंदो आहे। पूरी दुनिया जेका असांजी वाक़िए ते हैरान आहे। छाजे करे त माना वर्ल्ड वॉर 2 खां पोइ जॾहिं नागासाकी हिरोशिमा ते एटमिक बम किराए विया अमेरिका जे पारां, त उन खां पोइ ही टोटली हिननि जो बिहेवियर हिकिड़ो चेंज थी वियो। पंहिंजी इकोनॉमी ते ध्यानु ॾिनो त हथियार ऐं वायलेंस हिननि शयुनि खां बिल्कुलु परे विया हलिया। ठीकु आहे, त हाणे ॿियो त शिंज़ो एबे जेको हो सो जापान जो वॾे अरसे ते हुकूमत कंदड़ जेको वज़ीर अज़म हो ऐं मशहूरु हिते जी हिकिड़ी शख़्सियत हो ऐं नुमाया माण्हू हो। ठीकु आहे, सॼी दुनिया में माना हुनजी हिकिड़े क़िस्म जी माना हिकिड़ी साराह हुई ऐं जेको सो ॼातो सुञातो बि वेंदो ऐं पंहिंजे मुल्क में बि हिनजी वॾी फॉलोइंग हुई। अच्छा, ॾिसूं था ख़बर खे 70 सालनि जी उमिरि में हिन जेको आहे सो हिनजी डेथ थी। हाणे हीअ ख़बर जेका हुनजे फिनरल प्रेयर्स जेके आहिनि, जेके हुननि जे पंहिंजनि रस्मनि जे हिसाब सां जेको जनाज़ो आहे उन जी प्रोसेशन जे बारे में ॿुधाए थो त कीअं हो। 12 खनि हेलीकॉप्टर विद नियरली अ डज़न हेलीकॉप्टर सर्कुलिंग ओवर हेड, उहे बि हिन सां गॾोगॾु मथां माना होॾां वधे थिए विया ऐं माण्हुनि जेके अचे हुन जे लाइ दुआऊं थिए कयूं, जीअं ई माना जनाज़े वारी गाॾी हुन पासे तां गुज़री थिए। ठीकु आहे, हुनजा थोरा ते मञा थैंक यू वेरी मच फॉर योर वर्क फॉर आवर कंट्री, वन मैन रिपीटेडली शाउटेड। हिकिड़े मतलब सज़र ईअं पियो चयो, तव्हांजी ख़िदमतुनि जूं महिरबानियूं जो तव्हां असांजे मुल्क लाइ जेके कयूं। ठीकु आहे, सभई माण्हू माना हुते मौजूदु हुआ। हाणे अची ॾिसूं था त माना हिज किलिंग ऑन फ्राइडे बाय एन अनएम्प्लॉयड मैन wielding a homemade gun stunned a nation where both gun crime and political violence are extremely rare. ठीकु आहे, त हिकिड़े अनएम्प्लॉयड माण्हू हुनखे क़तलु कयो ऐं पूरी क़ौम जेका आहे, दुनिया जेका सा हैरान थी वई त अहिड़ो मुल्क जिते गन क्राइम आहे ई कोन को ऐं वायलेंस बि कोन्हे, तमामु घटि आहे, न हुजण जे बराबरि रेयर आहे, उते इहो वाक़ियो कीअं थी वञे। The funeral procession passed through the capital's political heart of Negatesho, where hundreds had lined up in front of the parliament building. Abe first entered as a young lawmaker in 1993 after the death of his politician father. ही माना के पॉलिटिशियन जो ही पुटो 1993 में ही पंहिंजे वालिद जी जेको आहे सो डेथ खां पोइ पॉलिटिक्स में आयो। ठीकु आहे, इहा नोट करण जी ॻाल्हि आहे। अच्छा, प्राइम मिनिस्टर Fumio Kishida and a group of cabinet ministers waited quietly in front of the office from which Abe, Japan's youngest prime minister when he first took office, led the nation for two stints, longest from 2012 to 2020 when he resigned due to health problems. ठीक है, 2012 खां वठी 2020 ताईं हिन हुकूमत कई ऐं हेल्थ प्रॉब्लम्स जे करे हिन रिज़ाइन कयो। हिन काफ़ी मशहूरु जेको आहे सो हुते हो, हुनजी वॾी फॉलोइंग हुई। ऐं अच्छा, अॻिते बहरहाल हिन जो मंज़रनामो ई आहे हिकिड़ो ई जनाज़े जो। ऐं वधीक अॻिते ॾिसूं था छा थो ॿुधाए कि इकोनॉमी a 58-year-old teacher was one of many who came to offer prayers and flowers to a large photograph of Abe set up inside the temple grounds, showing him in a simple white shirt, laughing with his hands on his hips.
अच्छा माना ही त माना माण्हू तस्वीर हुनजी तस्वीर जे साम्हूं गुल ते रखिया आहियूं हिकिड़ा हुनखे ख़िराज अक़ीदत ते पेश कयूं। ठीकु आहे, अॻिते ॿियो ॾिसूं था। हीउ मुकमल हिकिड़ो मंज़रनामो आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि उन्हनि जे रहनुमानि बि जेको आहे सो पंहिंजे पंहिंजे ॾुख जो इज़हार कयो। Nearly 2,000 condolence messages arrived from nations around the world. कियोडो न्यूज़ एजेंसी चए थी त 2000 खनि मैसेज तक़रीबन जेके पूरी दुनिया मां हिननि खे मौसूल थिया। ग्रेट करेज ऑडेसिटी। हाणे था अचूं त सस्पेक्टेड किलर जंहिं खे मारियो उन जे बारे में थोरो पढ़ूं था त छो मारियईं, छा थियो। द सस्पेक्टेड किलर अरेस्टेड एट द सीन। वाक़े जे दौरान उते ई गिरफ़्तार थियो ऐं आइडेंटिफाइड बाय पुलिस। पुलिस पारां जीअं ॿुधायो वियो सुञातो माना सीन ते क्राइम सीन ते उते जो उते ई हुनखे गिरफ़्तार कयूं। 41 ईयर जी एज आहे। तेत्सुया यामागामी जो नालो आहे। Believed Abe had promoted a religious group to which his mother made a huge donation, Kyodo news agency had said, citing investigators. अच्छा हाणे माना हाणे जेको जंहिं खे मारियो आहे तेत्सुया यामागामी, उन जो ख़्यालु हो त संदसि उन जी जेका माउ हुई उन हिकिड़े रिलीजियस ग्रुप खे जेको आहे सो वॾो डोनेशन ॾिनो जेको माना शिंज़ो एबे प्रोमोट कयो। त उन जे माना प्लान में त एॾी वॾी रक़म हुनजी माउ जेका आहे असांखे डोनेट कई त उन माना नफ़रत जे करे उन हिकिड़े सड़ जे करे या गुस्से जे करे हिन हुनखे मर्डर कयो, असैसिनेट कयो। ठीकु आहे, बहरहाल ही तमामु वॾो वाक़ियो आहे जापान में जेको आहे सो वायलेंस जो थियणु ऐं जापान में जेको आहे सो साबिक़ा प्राइम मिनिस्टर ऐं मशहूरु जेको शख़्सियत जो अहिड़े नमूने सां क़तलु थियणु इहो माना हैरान कुन आहे। ठीकु आहे, इनशाला असां वधीक ॿिया बि करंट अफेयर्स जे हवाले सां अहिड़ियूं के ख़बरूं हूंदियूं जेके उहे बि इनशाला आउं शेयर कंदो रहंदुसि। थैंक यू।